नौशरो फिरोज मामा के खबर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो सोनारी फार्म वेझो ॻोठ दाइम खान कोराई जी रहवासन बेवा पीरसन सफूरा ज़ाल मरहूम इमामुद्दीन कोराई मुड़स जी भाइटुनि तरफ़ां मुबैना ज़रई ज़मीन ते कब्ज़े करण ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो, जिते हुन चयो त मुंहिंजे मुड़स जी ज़रई ज़मीन 8 एकड़ आहे, जंहिं ते मुंहिंजे मुड़स जे भाइटियुनि कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं फसल पिणु खणी रहिया आहिनि। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त ज़रई ज़मीन ते ज़ैनुल आबिदीन, अब्दुल करीम, तारिक, अज़ीज़, अनवर, ख़ालिद, हलीम कोराई ऐं ॿिया कब्ज़ो कयूं वेठा आहिनि, जेकी ॼण जो नालो ई न पिया वठनि ऐं कुझु ॼण लाइ बि तयारु न आहिनि। एहतजाज कंदड़ पीरसन बेवा वस वारनि खां मुतालबो कयो त मज़कूरा माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे हक़ ॾियारे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी मां छा मसलो आहे? मसलो इहो आहे मूंखे हक़ ॾियनि, मुंहिंजी ॿनी काठा आहिनि, मूंखे हक़ ॾियनि। मुल्ला आहिनि हेॾी ॾाढी रखी अथनि, हक़ नथा कनि। थोरो मुंहिंजे मुड़ुस चई आहे त मुंहिंजी ज़ाल खे हक़ ॾियो, मुंहिंजी ज़ाल खे हक़ ॾियो, नथा ॾियनि। मां ज़रदारी इहो इहो मौजूदु ज़रदारी आहे उनखे बि मां दान ॾेई आहियां। अबा मुंहिंजो तूं मुंहिंजो कमु कर। चयो मां घणी चई पिया आहिनि, पर मुल्ला हरामी आहिनि, मां छा कयां? उन्हनि खे बि मां दान ॾेई आहियां। ज़रदारी भोजन मुंहिंजो हिकिड़ो ज़ैनुल आबिदीन, ॿियो अब्दुल करीम, ॿियो तारिक, ॿियो ख़ालिद, ॿियो अनवर, ॿियो हलीम, अज़ीज़, इहा अञा ख़ालिद अज़ीज़, इहे ख़ालिद इहे भार आहिनि, अञा ॿिया नंढा आहिनि, पर उहो छोकिरा ग़रीब आहिनि। हरामी इहे आहे। अमा घणी ज़मीन आहे? 2 ठास। तव्हांजे मुड़ुस जी घणी आहे? उन मां घणी आहे मुंहिंजी मुड़ुस जे नाले ते, पर हाणे ॾिस त मूंखे हक़ मुंहिंजे मुड़ुस चई वियो अथनि त हक़ ॾियोसि पोड़ी खे, मुंहिंजी पोड़ी खे तंगाइजो न, पर न बा मूंखे रुपया नथा ॾियनि। अबा मां ॿाहूं थी ॿधा न बा, मूंखे हकिड़ो ॾियो इज़त सां। घरे थकिजी पिया, हाणे मुंहिंजो केरु थिए धणी भाइटियो 5 बचनि जे लाइ पूरो, मूंखे केरु था थिए बीमारी